सखर टाउन जीए शाह कमेटी सखर जे यूनो काउंसिल नंबर 9 जे मोहल्ला शरीफ बुगटी जे रहवासियुनि बुनियादी शहरी सहूलतुनि जी अणहोंद खिलाफ़ नौजवाननि बुज़ुर्गनि ऐं मासूम ॿारनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज में मोहम्मद शरीफ बुगटी खादिम गडानी शाहनवाज़ शेख ऐं ॿियनि इलाइक़े वासियुनि शिरकत कई। मुज़ाहिरीन पंहिंजे मुतालबनि जे हक़ में नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त हू गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां साफ़ पीअण जे पाणी घटियुनि जे तइमीर नेकाले आब ड्रेनेज गैस ऐं बिजली जहिड़ियुनि बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। हिननि चयो त नेकाले आब जो मुअसर निज़ाम न हुजण सबबि नालियुनि जो गंदो पाणी घरनि में दाख़िल थी रहियो आहे, जंहिं करे औरतुनि ॿारनि ऐं बुज़ुर्गनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो, जॾहिं त मुख़्तलिफ़ बीमारियूं पिणु पखिड़िजी रहियूं आहिनि। हिननि अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह, सैयद कुमैल हैदर शाह ऐं मेयर सखर अरसलान शेख खे अपील कई त यूनियन काउंसिल नंबर 9 जे महरूम इलाइक़नि में फौरी तौर तरक़ियाती कम शुरू कराया वञनि। नेकाले आब जो मसइलो मुस्तक़िल बुनियादुनि ते हल कयो वञे ऐं शहरनि खे समूरियूं बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि। अस्सलाम वालेकुम सर, मोहम्मद शरीफ बुगटी नालो आहे मुंहिंजो, UC 9 जीए शाह टाउन पीर मुराद शाह कॉलोनी जे लॻे वेठा आहियूं। असां हिते 18 चकर साईं चेयरमैन ॾे विया आहियूं। असां अज़र रवान ॾे, इज़ा रवान ॾे, चए पियो बाबा तव्हांखे मां नाली ठाराए ॾियां थो, अॼु ॾियां थो, सुबुह ॾियां थो। छुड़ा कूड़ा आसरा आहिनि, हिते अचे ई नथो। अगरि अचे थो बि 2 फोटू कढी हलियो थो वञे, को बि असांखे हिते माना चूंडल नुमाइंदा कोई बि नथो अचे। बड़ा महिरबानी करे असांजी नाली ठाराए ॾियनि, असांखे घिटी ठाराए ॾियनि। केतिरा ई चकर विया खाली कूड़ा आसरा आहिनि। असांजो मेयर सखर खे असांजो अपील आहे त बड़ा महिरबानी करे तव्हां पाण हिते ॾिसो त कहिड़ी हालत लॻो पियो आहे। असां वटि न नाली सिस्टम आहे, डिस्पेंसरी जे लाइ चयो त ड्रेनेज सिस्टम तव्हांजो ठही वेंदो, मां अॼु इंजीनियर मोकिलियां थो, सुबुह मोकिलियां थो। 18 चकर विया थी, तव्हांजो मटीरियल अचे थो, असां वटि का शइ सहूलियत न आहे, न मटीरियल अचे थो, न कुझु बि नथो अचे। बड़ा महिरबानी करे असांखे जेको आहे सो नाली ठाराइजी वञनि ऐं असांजो जेको आहे सो डिस्पेंसरी जो सिस्टम थी वञे। असांजा घर किरनि था, असांजे घरनि में पाणी थो वञे ऐं घिटी ठाराए ॾियनि। हे बि असां पाण माना चंदो करे 200 करे हिते 2-3 ट्रालियूं अॻ में बि सटाया आहिनि, घिटी मथे कराई आहे, हाणे बि सटाया आहिनि। बड़ा महिरबानी करे तव्हां असां ॾे अचनि, असां घिटी ठाराए ॾियनि, नाली ठाराए ॾियनि। सर देखिए ना आप, यहाँ पर किन कचरा पड़ा हुआ है, सारा ये मोहल्ला हमारा ख़राब लगा पड़ा है। हमने 3-4 दफ़ा इधर रवान के पास गए हैं, उसने कुछ भी नहीं किया। हमारा रोड रास्ता बिल्कुल ख़राब है, डैमेज लगा पड़ा है, हमारे बच्चे मर रहे हैं यहाँ पर, और किन खराब है, इतना बीमारी हो गई है, इतनी बीमारी हो गई, हम बेजार हो गए इस मोहल्ले से। UC 9 के हम रहायशी हैं, हम इधर इज़ा रवान के वोटर हैं। बड़ा मेहरबानी हम अपील करते हैं कि हमें रोड रास्ते बनवा के दें, और लाइटें लगी हुई हैं, सोलर सिस्टम आया हुआ है, वो हमारे पास भी नहीं आया है, कोई सहूलत नहीं है। देखिए आप किधर ये कचरा पड़ा है, इधर कैसे रहे हम। अब हमें अपील है कि हमें कुछ ड्रेनेज सिस्टम बना के दें और हमें इधर सहूलत दें। असां वोटर वोट ॾेई ईंदा आहियूं इज़ा रवान खे। हर शइ असांजो वोटर ID आहे, चेक कयो भले। असां वटि हर शइ पिया आहियूं, PP असां वोट ॾींदा आहियूं। हे रोड असांजा नालियूं रस्ता सभु ख़राब लॻा पिया आहिनि, न को बिजली जो सहूलियत आहे, न गैस जो, न पाणी जो को सुख आहे। छड़ो हिते पाणी किन कचिरो लॻो पियो आहे। असांजे जॻहियूं जेको आहे न छड़ो पाणी में पिया आहिनि। असांखे महिरबानी करे असांजे रोड रस्ता नालियूं, असांजा दीवारा सॼा किरी पिया आहिनि। हिते 2-3 ॿार पाणी में किरी मरी विया आहिनि। इज़ा रवान खे पाण खे बि ख़बर आहे, हिते पाण ॿार पंहिंजे हथनि सां कढी करे हिते मोकिले छॾियो अथऊं। बड़ा महिरबानी असांजो रोड रस्ता ठाहे ॾियनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।